अहम खबर आहे आवाज़ शेर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर जी हिदायत ते सूबाई वज़ीर कोयटा लाइ रवाना थी विया। अपडेट ॾई रहिया आहियूं। अहम खबर आहे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह बलूचिस्तान जे वज़ीर मीर अली हसन ज़हरी सां गॾु कोयटा रवानो थियो। अव्हां खे अपडेट ॾई रहिया आहियूं। बलूचिस्तान हुकूमत जो तर्जुमान शाहिद रिंद बि सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह सां गॾु आहे। खबर अवां शेयर कंदासीं। सूबाई वज़ीरनि जे वफ़द कलात बस फायरिंग वाक़े में ज़ख़्मी थियलनि जो इयादत कंदो बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते ज़ख़्मियुनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि पियूं। ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु आहे अफ़सोसनाक वाक़ियो आहे। साबरी कवाल कुटुंब ऐं ॿियनि ज़ख़्मियुनि सां राब्ते में आहियो। खबर अवां शेयर कंदासीं। सिंध हुकूमत बलूचिस्तान हुकूमत मुतासिरनि सां गॾु आहे। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह जो चवणु आहे दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पूरी क़ौम मुतहिद ऐं मज़बूत आहे। बलूचिस्तान में दुश्मन हमेशह जिया पंहिंजे नापाक इरादनि में नाकाम रहंदा। एक भेरो ॿीहर अवां सां अहम खबर शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर जी हिदायत ते सूबाई वज़ीर कोयटा लाइ रवाना थी विया। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह बलूचिस्तान जे वज़ीर मीर अली हसन ज़हरी सां गॾु कोयटा रवाना थियो। बलूचिस्तान हुकूमत जो तर्जुमान शाहिद रिंद बि सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़कार अली शाह सां गॾु आहे। सूबाई वज़ीरनि जो वफ़द कलात बस फायरिंग वाक़े में ज़ख़्मी थियलनि जी इयादत कंदो बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते ज़ख़्मियुनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि पियूं।